नज़र हुसैन खोसो DSP खिपरो जीअं त नंढनि ॿारनि जा इशू जेके बि थियनि था इहे जेके आहिनि से असां सभिनी ते फ़र्ज़ु आहिनि त इनखे रोकण जे लाइ असां सभिनी ते फ़र्ज़ु आहिनि वालिदैन हुजनि शहरी हुजनि सभिनी ते फ़र्ज़ु आहिनि त असां पंहिंजे ॿारनि जो सुठे नमूने सां तरबियत कयूं ऐं सुठे नमूने सां उन्हनि खे स्कूल आणियूं ऐं उन्हनि खे जेको आहे सो उतां वरी बि जेका आहे सा पिक ड्रॉप करण लाइ असां पाण ज़िम्मेवार आहियूं वालिदैन ज़िम्मेवार आहियूं सिर्फ़ु रुॻो पुलिस जो जी रिस्पॉन्सिबिलिटी न आहे वालिदैन जी बि आहे इन सां गॾु आहे काफ़ी इशूज़ थियनि था जेके ॿारनि सां ॾाढायूं थियनि थियूं हर शइ थियनि थियूं उहो उन्हनि जी बि ज़िम्मेवारी वालिदैन जी आहे त उन्हनि ते निगाहबानी कनि ऐं उन्हनि सां जेको आहे सो उन्हनि खे आणण में स्कूल नियण में उन सभिनी में जेको आहे सो वालिदैन उस्ताद सभिनी जो जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ॿियो जेके मसाला अहिड़ा काफ़ी इशूज़ थिया आहिनि उन्हनि में जेका आहे इंट्रस्टेड न आहिनि के ॿार जा ऐं अहिड़े हिसाब सां असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे ये औरतुनि जो मसइलो जेको आहे उहो पंहिंजो घरू अणपवत सां आहे पंहिंजे फैमिली मैटर में हूंदो आहे रिलेटिव हूंदो आहे के नाराज़ थी वेंदा आहिनि पंहिंजे फैमिली मां के जेके आहिनि से अहिड़ियूं औरतूं आहिनि जेके पंहिंजे घर में जेके आहिनि से अणपवत हूंदी आहे घरू अणपवत जे करे पाण ख़ुदकुशियूं कंदियूं आहिनि ऐं काफ़ी अहिड़ा थिया आहिनि वाक़िया थिया आहिनि असां उन्हनि खे सुठे नमूने जांच कई आहे त घरू अणपवत औरत सां जेका आहे उहा थिए थी इन में सियासी इशू वग़ैरह कोन हूंदो आहे हिते इन में जेको आहे सो घरू माहौल सुठो हुजणु खपे असांजी औरत सां बर्ताव सुठो हुजणु खपे इस्लामी नुक़्ता निगाह सां बि ॾिठो वञे त औरत सां जेको आहे बर्ताव सुठो कयो वञे ऐं उन घर जो माहौल सुठो हुअणु खपे ऐं औरत खे जेको आहे सो एॾी वॾी तकलीफ़ में कमकार में उलझायो न वञे त बहितरु आहे